बरसात दौरान मच्छी पकड़ींदे मोरी जी भिक किरण के नतीजे में नौजवान नींगर शोएब अली पुट मीर बिजाणी दबजी थडे ते फौत थी वियो। नौजवान नींगर पंहिंजे ॿिनि दोस्तनि सां गॾु घर भरिसां वाह मां मच्छी पकड़े रहियो हो त बरसात सबबि ज़बून हाली जो शिकार मोरी जी भिक किरण के नतीजे में नींगर दबजी मौक़े ते फौत थी वियो। इतलाह ते ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची नींगर जो लाश ॿाहिरि कढियो। फौती नींगर जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ करमपुर।